बेजो वनी तू यार न थिया लगाए दिल मूंसां पोइ धार न थिया आय आय बेजो वनी तू यार न थिया लगाए दिल मूंसां पोइ धार न थिया हणी वई दोस्तीअ ते दाग अहिड़ो गॾु खाई सोना पोइ गदार न थिया तोखे एहसास थियो बस इहो काफ़ी आहे वञ सोना तोखे माफ़ी आहे मां माण्हू फ़क़ीर सोना इहो मुंहिंजो स्टाइल न आहे पर कोई मुंहिंजे नक खे टच करे पोइ सम्झो न दे ख़ैर न आहे एॾा करण सुवाल जी जवाब किथां सिखियो आहे हाय हाय हर हर करण हिजाब किथां सिखियो आहे असां त तुंहिंजे दीद जा घायल ऐं ॾुखायल अॼु अचानक ओचितो मुंहं तां लाहिण निखाब किथां सिखियो आहे घणा वास्ता वजूद खे ज़ख़्मी कंदा आहिनि हाय हाय घणा वास्ता वजूद खे ज़ख़्मी कंदा आहिनि तॾहिं पंहिंजे पाण खे महदूद रखियो आहे असां जेके पंहिंजी पहिरीं मोहबत सम्झंदा आहियूं हाय हाय उहा फ़क़ति असांजी दिलगी हूंदी आहे ऐं हिन दिलगीअ जे चकर में असां पंहिंजी ज़िंदगी विञाए विहंदा आहियूं ऐं अॻिलो पंहिंजी ज़िंदगीअ में अॻिते वधी वेंदो आहे